अली को माने जो वली बंदा वो लाजवाब होगा, चाहे कितना भी हो गरीब पर आखिरत में नवाब होगा। वाह 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 वाह। अये न पोया आवाज न तो अचे उन्हनि के गडायो बई हथ बुलंद करे बोलो बोलो सखी लाल कलंदर। चलो जेके शाहबाज जी नगरी में साईं मेहर शाह बादशाह जे सहन में वेही हिक वलीअ जे सहन में मां उन वलीअ जो जिक्र छो न कया जंहिंजे संदके में सिंध खाईंदी आ। थोड़ा ता ॻाल्हायो, जेको लाल जो खाईंदो उनखे ॻाल्हाइणो त पवंदो। जेको लाल जी नगरी में रहंदो रहे सिंध ते जिक्र शहबाज जो लोली अली अली जी चुप करे वे जोड़ा हैदरी। मुझे मुर्शिद कलंदर पंजा सोना कदम रखया सेवण में, फौज कहीं पर थी हुकुम कहीं तो वञो हाणे मुझे डाडे अली जी विलायत जी तबलीग कर। शहबाज जो न्यापो खणी सरदार जो न्यापो खणी जडे फौज पहुती तो उन फौज जो चीफ कमांडर जंहिंजो नालो आ बोदला सिकंदर। सदको सदको जेके जियरा हुंदा हुए ॻाल्हाईंदा। चलो मां अली जो नौकर आया, जिक्र अली जो कया, कब्र में भी मोमिन खो अली अली कराई। सरकार बोदला सिकंदर पहुतो हमूद कासाई तो जे अज आयो आ सुबाने न अचजाए अचां त छा कंदे चे तो टुकड़ा टुकड़ा कंदुम कि बस पोछा कंदे चे तो पो तुंहिंजे जिस्म जी राख बणाईंदुसि, पोछा कंदे चे तो राख हवाइन में उडाईंदुसि। मुस्कुराए तो चे पो सुबाने छो हाणे। सुबाने छो हाणे। टुकड़ा टुकड़ा थिया सरकार जे सामू सभई आया ना आयो सरकार बोदलो। सरकार दिठो सभई आया आयो बोदलो छो ना आयो आ। सरकार बोदले जा टुकड़ा टुकड़ा थी जा। मुझे मुर्शिद के जलाल अची वियो। कलंदरी डंडो खणी शहबाज सेवण जे चौक ते पहुतो आहे। शहबाज जी जलाल मामूली गाल ना है, अध शहर अज भी ऊंधो लगो पियो। जेके लाल साईं जा ज़ारत ते विंदड़ न उहे ॻाल्हाईंदा ईंदा मूंसां, परवाह ना है मलंग घणा वेठा आहिनि। सरकार शहबाज कलंदर अची सेवण जे चौक ते बीठो आहे। सरकार बोदले जूं बूटियूं ढेगड़नि में थालनि में पेटनि में वटनि में शहबाज कलंदर सॼो हथ खणी करे सेवण जे चौक ते सॼो आहे बोदला सिकंदर। जिया शहबाज सॼो आहे बोदले जा टुकड़ा हलिया आहिनि, कोई काथां कोई काथां साम्हूं अची चए थो जी शहबाज कलंदर। चलो जेके अली वारो आ हुजे अली वारो ज़बान कम कंदी हुजे ही जुमलो पढ़ी पो मां तांजे चेहरन जी ज़ियारत कंदुस। सरकार तडे मां चंदो मस्तन जा बेड़ा कुनता तारे थो कलंदर। न ॻाल्हाए तुंहिंजी मर्ज़ी आ पुछंदी कलंदर। मस्तन जा बेड़ा कुनता तारे थो कलंदर, मलंगन जी तकदीर सवारे थो कलंदर। अरे डॉक्टर तो उथारींदो आ कोरोना वारे मरीज के, कुठल बोतल के जियारे थो कलंदर। जिंदाबाद। बाबा ये जियणो मरणो जेको आहे न अली वारनि जे हथ जी शइ आहे। बस शर्त इहो अली सां सचो हुजे। सरकार सलमान आयो आहे उते जाते मुंहिंजे मुर्शिद अली वेठो आहे। कदमनि ते हथ रखी तो चए या अली अॼु मुंहिंजी दिलि थी चए मदीने वारनि खे तुंहिंजा फज़ाइल न ॿुधाए। दुआ वठी जडे आयो गाल सजी नथु कयां बस आखिरी तांजे दुआ जे लाइ। सलमान आयो आ मदीने जे चौक ते बीठो आ। मदीने वारन के सडे करे मुझे सरदार सलमान मुर्शिद अली जा फजाइल बुधाण शुरू। मदीने वारो मुझो बादशाह अली वो आ जेको सजे हथ सां लथल सूरज के मोटाइंदा। मदीने वारो मुझो मुर्शिद अली वो आ जंहिंजे हुकुम सां बादलन में बरसात थींदी आ। मदीने वारो मुझे मुर्शिद जे हुकुम ते अनाज थींदो आ। मदीने वारो मुझो अली शहनशाह माउन जे पेटन में बच्चन जूं तस्वीरूं बणाईंदो। मदीने वारो मुझे मुर्शिद अली जी मर्जी या जियरे के मारे या मोल के। तवज्जो है ना। मजमे में ब मानू चारेड़ा जिनके अंदर में बुग़्ज़ अली जा छोला भर गया। ये तकड़ा निकता काथे आया जाते बादशाह अली वेठो। या अली तुझो सलमान तुझे इश्क में अगते न वधी। सरकार दिठो छा कयो मुझे सलमान।
याली बियूं ॻाल्हियूं त सभु पंहिंजी जाइ ते, पर चए तो अली उहो आहे जंहिंजो मर्ज़ी आहे जीअर खे मारे या मोल खे उतारे। हाणे मां तुंहिंजे चेहरनि जी ज़ियारत कंदुसि लफ़्ज़ पढ़ी। अली जेको जवाब ॾिनो आहे, मुर्शिद चए तो वरी ॿुधाए छा चयो आहे सलमान। सरकार सलमान तो चए अली जी मर्ज़ी आहे जीअर खे मारे या मोल खे उतारे। गाज़ी जो बाबो ॾिसी तो चए जीअर माण त सलमान जो कमु। थोरा हथ उथिया आहिनि, थोरा हथ। ये जियाण मान त मुझे सलमान जो कम क्याड़ी खणी निकता बाहर। बाहर क्यों अज मोकियो अली तो चए सलमान मुर्दा जिंदा कंदो। सलमान वडी इज्जतन जो मालिक चे तो बेशक छो न हुंदुस जंहिंखे हसनैन नाना सद। पर तू कियां तो चए उनखे ॾिसी चएस तो जनाबे सलमान तू कियां तो चए हीटर। यो हीटर मां थो चो किताब में कोने वरी चवन ज़ाकिर हीटर पड़ी बाबा अली जो दुश्मन वेठो एसी में हुजे खल थधी अंदर इंजन सड़ियल हूंदो। सरकार तू कियां तो चे सरकार तो चन अज अली चयो आ छा चयो आ बादशाह। अली तो चे ये मारण जियाण सलमान जो कम आ। मुस्कुराए चे तो जे अली चयो आ त पो मोल जिंदा कंदो आ। अच्छा तू मोल जिंदा कंदो आ बेशक कंदो आ। हल भला एकड़ो असा के जियारे दे वठी आया थस कब्रिस्तान में पुरानी कब्र ते अची बीठा साईं हे उथारे दे। साईं दिसी सरकार तो चे हे लगे छावे तू साईं असा जो माइट हाने दिस जो माइट गिची में कियो तो पे। सरकार ने कब्र जे सरांदे ना वेई कब्र जी मिट्टी थोड़ी साफ करे कब्र के ठपकी हणी चे तो अली तो जे सलमान मुर्दा जिंदा कंदो आ। अली जे हुक्म सा तो चवाए उठी ओ तुजो सर भी घणन जो न हलियो आ उते कब्र हली आ। कब्र फाटी आ कब्र मा मुर्दा अरब बाहर आयो आ। बाहर अची पंजे माइटन के दिसी तो चे ऐन जमल माना मुझो उठ काते जमल चवंदा ने उठ के माइट खणी भगा कब्र मो। सलमान तो चे माइट सा गाल्हायो त सही साईं तू ही पुछी दे। चलो ठीक है मैं राजी आया टाइम भी घणो आ पढ़न वाला भी घणा है। तू तो खुश थी तो बुधे पोया तस्बीह ता पढ़न अला करे लही दे हंद पढ़नी तन को वञा तवज्जो है ना। सरकारे सलमान चे तो गाल्हायो साईं तू ही बुधाए केड़े उठ जी गाल तो करे। सरकारे सलमान तो चे हे अरबुस्तान जे रेगिस्तान में उठ पियो चारे। उठ चारींदे इन जो एकड़ो उठ मरी यो। दिसो मुंडे एकड़ो उठ गुम थियो उन उठ के गोलींदे इन के अची वई प्यास जी शिद्दत में मौत। मां जुमलो पूरो करे तांजा चेहरा दिसंदम केड़ो आ जेको क़यामत जे दी अली अली करे उठंदो। सरकारे सलमान तो चे तदे ही त चवंदो आया नबी जी हदीस याद रखंदा कयो। अल्लाह जो नबी तो फरमाए जेको मानू जेको अमल कंदे कंदे मरी विंदो वरी जडे उठंदो त गाल उतां शुरू कंदो तदे त चवंदो अली अली करे मरी वञ वरी उठंदे त अली अली। सकीना जी गुरबत कब्र ताई रत रोआरियो आ सजाद। पढ़ण वारा सभई पहुंची चुका आहिनि मेंबर ते 7 या 8 मिंट मुंडे ॾिसो सब गॾु छो थिया आहियूं वेठा इन लाइ गॾु आहियूं परे परे खां आया आहियूं उन्हनि खे परचायूं जेके शाम ताईं हिक वेण के सिकंदियूं पयूं। थोड़ी देर खां पोइ उजड़ी जा महमल निकिरंदा न परचाए जो चयो जो सिकंदी जो वती पई अॼु तोखे गाज़ीअ जो पुरसो ॾियणु आयो। मौला तांजी हाय कब्र रोवण न चे हाय करे रो जाए कैसा गड त 40 साल रत रोवण वारो वेठो। शबीर दा मातमदारो एडो उजड़ियो आ सजाद कड़ियों लही वियस न मदीने आयो जडई भी रोए पियो अखन मां रत रोई एक जुमलो पियो चए हाय शाम। अल्लाह करे हर मातमी जी हाय निकरे रोई पियो चए हाय शाम हाय शाम। जेको मजलिस में मौजूद आ जुमलो अगलो दुखियो आ दिस जाए मुंडे मोमिन कदमन ते हथ रखी चए तो मौला करबला में भी त घोट कुसी आ
करबला में अकबर कुठो, कासिम जा टुकड़ा थिया, गाजी जा बाजू, असगर जो तीर। मौला हर वक्त शाम 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 करे तो रोए। मां मातम कया मता तू थकजी पयो हुजे। सजाद रत जा चुका वाए, रोई तो चए करबला में घोट कुठा, शाम में भेणियूं घुस। मौला तुझे हाय कबूल करे, मौला तुझे हाय कबूल करे, मौला तुझियूं दुआऊं कबूल करे। इहो हक़ आहे सर ते मातम करे रोअंदो कर। शबीर जा मातमदारो मां दुआ घुरंदो आहियां, मौला कंहिं बि मोमिन खे एसी ताईं मौत न ॾिजांइ जेसि ताईं करबला ऐं शाम ॾिसी अचनि। वञी ॾिसी आहे ईरान खां वठी हर जाइ ते गुरबत आहे। सैयदनि खां माफ़ी वठी पढ़ंदुमि, जीअं शाम में सकीना जी क़बर ते गुरबत आहे, किथे कोन्हे। मौला तो के शाम वठी वने। मां 2010 में वयोसि शाम। सैयदजादो हुयो सालार मुझे। जी जी बाबा, अल्लाह अकबर। ॾिसो मुंडे मोमिना हर मोमिन मुहकानिया। शबीर जा मातमदार सैयदजादो हो, बस हलंदड़ में कूका करे रोई पियो, चए वाह ज़ैनब तुझी गुरबत। मां पोयां वेठो मां हीअं भाकुर पाए रोई चयो, मां सैयद खिज़र अब्बास केड़ी गुरबत खे तो रोए। रोई भाकुर पाए चए तो न पुछ, गरीब आहियूं मरी वेंदासीं सैयद। मां जो किबला ॿुधाए त सही न, सामान हर मोमिन जे रोअण लाइ इहो काफ़ी आहे। रोई तो चए अता हुसैन हे शाम जी उहा जाइ आहे जाथां मुंहिंजी फुफी ज़ैनब पंध हली। अल्लाह अकबर। अञा उहे जुमला पढ़ा। सैयदजादो मोह ते मातम करे चए पियो, ईअं हली आ जीअं अकबर जी लाश ते हुसैन। हाणे मोमिनन मर्दन जी मर्जी आहे कन न कन। जेके पर्देदार बीबियूं वेठियूं आयो, सकीना जी गुरबत जो वास्तो आहे, तहां जरूर हाय कजो। बस में हिक सैयदजादी मातम कंदी आई आहे। रोई थी चएसि खिज़र अब्बास साइण जो वास्तो तई, बस रोक। सैयद रोई चएसि गुजरात जी सैयदजादी हिकु पुट हुयसि गॾु। सैयद रोई चएसि तूं सैयदजादी आ, पंध शाम जो ॾुखियो आहे, कीअं हलंदी तोसां गॾु हिकु पुट आहे। मां अॻे बि वास्तो ॾिनो आहे, हाणे बि पर्देदार के साइण ज़ैनब जो वास्तो ता हाय कजो। मता कैसा गड रुबाब वेठी हुजे। रोई सैयदजादी दीजिए, सैयदजादा तोड़े जो मां अकेली आया, मुखे कोई मारण वारो त कोन्हे। ओ मुखे कोई मारण वारो त कोन्हे। ये हुआ जाया जाथा ज़ैनब हली, कोई पत्थर पियो हणे, कोई नेजा पियो हणे, कोई बच्चू रोई पई ते गाजी ॾिस भेण उजड़ी वई। मरहबा मरहबा, ये करबला बणजी वई आहे। रूहानियत में आईए सर ते मातम जरूरी आहे। गरीबन जो जडे मसाइब हुजन, सकीना जा मसाइब हुजन, या रुकैया जी जोड़ी जो मसाइब हुजे, सर ते मातम जरूर कंदो कर। सैयदन के पुरसो जरूर दींदो कर। ए उहे यतीम आहिनि मुसलमानन जो, जेतिरो दिल पियो चए ओतिरो मारन पिया, कोई छॾाइण वारो न। या ज़हरा या ज़हरा, मौला तुझी हाय कबूल करे, मौला तुझी हाय कबूल कर। जी जी जी, मौला तुझो रोअण कबूल करे। मरहबा या हुसैन। शबीर जा मातमदारो ॾाढी ॾुखी आहे शाम, हर जाइ ॾुखी, पर शाम अञा ॾुखी। हिकु लफ़्ज़ पढ़ा मता तुझे रोअण जो सामान थी वञे। सजाद खां पुछो मोमिन, मौला एडी ॾुखी आहे? रोई तो चए हा एतिरी ॾुखी आहे, मां सजाद मौत जूं दुआऊं घुरंदो आहियां। मौला केड़ी जाइ ते? रोई तो चए सदर बाज़ार हुई शाम जी। करबला खां वठी शाम ताईं जेका मुखों पंहिंजे मुंहं जा निशान लिकाईंदी पई अचे, पत्थरन जा निशान लिकाईंदी पई अचे, जंहिंजा कन भी जख्मी, गल भी जख्मी हुयो। सदर बाज़ार शाम जी बेगैरतन जो मजमो, शराबी शराब पिया पियन, नकाली नकाल पिया कन, ढोल ते खुशियूं करे अकबर जो जश्न पिया, मौत जो जश्न पिया मल्हाइण। हुसैन जो मातमिया आज़ादारा, मां मौला जो नौकर आहियां, हथ ॿधी तो चवां मरी वञे, कॾहिं शराब न पी जाए। इन शराब ज़ैनब खे ॾाढो उजाड़ियो आहे। सजाद चए बेगैरतन जे मजमे में अचानक मुझे दामन खे छिकी आई। अल्लाह करे हर मातमी जी हाय जरूर निकरे, हर मातमी जो हथ सीने ते जरूर अचे। सजाद जे मां जो पोइते ॾिसा नंढड़ा हथ ॿधल अथसि, मुंह भी जख्मी, गल भी जख्मी। रोई थी चए सजाद दुआ गुर मां सकीना मरी वञा। ओ सजाद शिमर के तो मुखे मुंह ते चमाटू न हणे। ओ सजाद मुझे हड्डियुनि जो पाणी सुकी वियो।
मरहबा 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 मौला तुझो रोवण कबूल करे। 16 पुरसो शबी जा मातमदारो एक मोड़ शाम जी एडी दुखी अची वई। शाम जो औरतूं पत्थर झोलन में खणी मथे कोठन दे चढ़ी आयूं। हर बेगैरत औरत पत्थर थी हणे। वैण जे वेझो आया एक बेगैरत औरत आ जंहिंखे 3 नोकन वारो पत्थर हथ में उहा नथी हणे। सर लंघिया हर कंहिं पत्थर हया। कैदी रत रोईंदो लंघियो हर कंहिं पत्थर हया। सैयदादियूं लंघियूं हर कंहिं पत्थर हया। हीअ बेगैरत औरत पत्थर नथी हणे। ॿी औरत चएसि थी पत्थर खयई त सही हणे छो नथी। चए थी मां हर कंहिंखे न हणंदसि जंहिंखे ख़ुदा धी ॾिनी आहे उहा हाय करे बीबी खे ज़रूरु परचाए। रोई थी चएसि थी हणे छो नथी खयई त सही। उहा मलौना औरत ॾिसी थी चए मां हर कंहिंखे न हणंदसि कंहिंखे हणंदी आहियां। ॾिसी थी चए ओ जेका नंढड़ी कैदण थी अचे। ओ मौला तुझे हाय कबूल करे। ओ मौला तुझा मातम कबूल करे। इन नंढड़ी कैदण के हणंदस। हुआ औरत थी चएसि शर्म कर पंहिंजो पत्थर भी ॾिस हू मासूमा भी ॾिस। इहो पत्थर लॻंदो या बाज़ार में मरी वेंदी। चए थी मां भी त इहो थी चाहियां या मरी वञे छो। चए थी मां ॾिसंदी थी अचां वॾो कैदी रत थो रोए उन जे रत खे साफ़ करे। चए थी न घबराए मां जो तोसां गॾु आहियां। मरहबा 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 मातमियो मौला तुझे मातम कबूल करे। नौजवान नंढा बच्चा भी रोवन था। मुसलमान चवंदा नी शिया रोवंदा आहिनि। मां चवंदा गैरतमंद लाइ रोवंदो आहे। बेगैरत खे कहिड़ी ख़बर ज़ैनब बाज़ार कीअं बूर खई रोई पई चए हया कयो माली जी धी। मरहबा बाहु न ॿधो बाहु न ॿधो मां नौकर। अल्लाह अकबर। घणा न पढ़ण वारा मां ॿीहर न पढ़ंदुसि बस वैण करण थो चाहियां। शबी जा मातमदारो कहिड़ी बाज़ार आहे ऐलान थियो आहे हलब जी बाज़ार अची वई। हाणे हे जुमिलो आहे मुंहिंजे मान भेणनि जे हिसे जो। धीअनि खे पेकनि ते वॾो मान हूंदो आहे। जॾहिं हलब जो ऐलान थियो आहे न हाणे हथ भी ॿधल गल भी ॿधल। अच्छा तुझी हाय न निकती त मां जुमिलो मटाए पढ़ा। कन्नन मां भी रत जारी थस गल मां भी रत जारी थस। मां रुबाब जे दामन के पकड़े रोई थी चए उहो हलबा जाथे मुंहिंजा मामा रहंदा। कोई वॾो नवाब आ जेको हाय भी नथो करे गरीबन लाइ। हा सकीना उहो हलबा। रोई थी चए अम्मा मोकल ॾे जो मां वञी मामन खे ॿुधायां मां उजड़ी वई आहियां। सकीना तुंहिंजी मोकल सजाद वटा सजाद खां मोकल वरतई। ॾिसो मुॾे शरीफ आज़ादारो सजाद खां मोकल वरतई। आई आहे नानके दरवाज़े ते छॾे आयुमि सॼो मौज़ू। अंदर मलकाए हलब जी हालत सर तां चादर लथल वार खुलल। कनीज़न खे रोई थी चए दुआ घुरो शल मुंहिंजी धी रुबाब ॾे खैर हुजे। मुसलसल 3 रात ख़्वाब थी ॾिसां मुंहिंजी धी उजड़ी वई आहे। वेही रहो बाबा मुझे ॾिस जाए मसाइबा मुंहिंजी धी उजड़ी वई आहे। शबीर जा मातमदारो ओ आज़ादारो अञा ॻाल्हाए थी या मुंहिंजी सैण जी सदा बुलंद थी आहे। आज़ादारो जीअं सदा बुलंद थी न आज़ादारो रोई कनीज़न खे थी चए वञी ॾिसो मता मुंहिंजी धी रुबाब आई। कनीज़ूं आयूं न जीअं दरवाज़ो खोलियो कुछ बेहोश थी वयूं। चंद जे सर जा वार खुली वया चादर लही वियनि। रोवंदियूं करीब अची चवंदियूं तो त चयो आहे धी रुबाब आई हूंदी। रुबाब न आहे काई नंढड़ी कैदण जेका रोई थी चए मुंहिंजे मामन जो घर आहे मामन सां मिलण आई आहे। जल्दी अंदर वठी आई। हाणे करीब आई आहे मलकाए हलब। ॾिसी थी चए कैदण काथां आई आहे। मदीनो केड़ो महलो बनी हाशिम। सजी गुफ्तगू नथो पढ़ा बस वैण जे वेझो बनु हाशिम महलो। भला ॿुधाए मुंहिंजी धी रुबाब खे सुञाणी थी। हा सुञाणी दी आहे हुसैन खे सुञाणी दी आहे। ॾिस जाए मुंडे जेके ख़ुदा धी ॾिनी आहे रोई थी चए जीअं मां सुञाणा ईअं कोई न सुञाणे। शबी जा मातमदारो मलकाए हलब उथी हलण लगी। बीबी रोई थी चएसि काॾे थी वञे। चए थी तूं मदीने जी मतां वापस मोटी वञे।
धी रुबाब के खबर पे खाली मोटायो नाराज न थी वने रोई थी जय दिल में हर कोई मोटी विंदो मुझो वतन शाम अल्लाह अकबर अल्लाह अकबर चैसी कुछ खणी अचा तो खेड्या रोई थी जय नानी सुञाण मां वठण वारी नाया मां ॾियण वारी आया जॾहिं जय मां वठण वारी नाया उन माल मातम करे चती तू जो वठण वारी नाहे तू काई सकी न या ज़हरा या ज़हरा या ज़हरा आवाज जहाननी सुञाण मां सकीना मां उजड़ी वैया सरद मातम करना ओ नानी मुझो अकबर कुठो मुझो चाचो कुठो मुझो बाबो कुठो नानी शाम गरीबा में उजड़ी वैया अल्लाह अकबर सोनो तो लगे आजादार नौजवानी है मातम कंदे सोनो तो लगे आवाज जे तू जे सकीना है रुबाब काथे नानी बाजार में मुझी मां आईया बुरको लखलावार खुलियल आईया मिलिया धी सा तू रुबाब हा मामा रुबाब उजड़ी वैया जे तू रुबाब उठी हलण लगिया काडे थी वने रोई थी जे मां ज़ैनब सा मदीने मिलण थी वने चौथी वने जदी ज़ैनब का पूछा मां रुबाब दुखन लाए त न दी आवाज जे मदीने न वञो जगे सामू पत्थर द लगलिया ज़ैनब याद जी 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 अच्छा ही ज़ैनब जे ज़ैनब बाजारन में आ त पो गाजी काडे तो ओए जके सामू सरन दिसंदी आया खत्म मुझा आखिरी जुमला हर सर जो सलाम कंदे उते आया जाते खोलिए जे घोड़े जे गर्दन में गाजी जो चैती हर कहते सलाम गाजी तोते सलाम ना सैयद रोई तो जय माई मुते सलाम छो ना है अल्लाह करे शियो मातम जरूर करे शाम जी बाजार में दिसी दी जे छो न तो थे सांग दे सवार गाजी ते केड़ी गाला हया जी बुधले गाजी छा तो चे तो की सवार थिया सांग दे सर नंगया धी ज़हरा ओ ज़ैनब जवार खुलल